नाज़रीन अवस्था अहम ख़बर शेयर कंदासीं। काज़ी अहमद खान काज़ी अहमद जे ॻोठ हाशिम राहू मां 8 महीना अॻु मुबीना अगवा थियल नारी सना राहू अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। संदसि वारसनि सिविल सोसाइटी सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि पारां 19वें ॾींहुं बि पुलिस थाणे अॻियां पाक किताब खणी अलामती बुख हड़ताल कई वई, जिते मुगवी नारी जी मां गुलशन राहू ज़ारो क़तार रोईंदे बेहोश थी वई। खेसि अस्पताल जे अमले पहुची तिबी इमदाद ॾेई होश में आंदो। एहतजाजी कैंप ते काज़ी अहमद बार वकील ब्रादर्स जे वफ़द एडवोकेट अल्लाह बख्श चांडियो, एडवोकेट इम्तियाज़ चांडियो, एडवोकेट अली गुल खोरखानी, डॉक्टर गुलाम शबीर चांडियो, कुर्बान महर, बशीर जोखियो, MB डाहरी, डाडो महर, साहिल लाखो, सोशल वर्कर वज़ीर उनड़, ज़मीर उनड़, पैरामेडिकल जी टीम सैयद नज़र शाह, फरीद धारेजो, हुमैर खोसो, खादिम सोलंगी, हाजी जतोई, अमीर बख्श समेत ॿिया सियासी समाजी अॻुवान शहरी यकजहती तौर पहुता। उन मौके ते एडवोकेट अल्लाह बख्श चांडियो, इम्तियाज़ चांडियो, डॉक्टर गुलाम शबीर, कुर्बान महर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अगवा थियल नारी सना राहू जा वारिस मुसलसिल 20 ॾींहनि खां एहतजाज करे रहिया आहिनि। संदसि अगवा थियल नारी खे अञा ताईं बाज़ियाब न करायो वियो आहे। नारी जा वारिस परेशान हाल बणियल आहिनि। हिन नाइजी सिंध SSP शहीद बेनज़ीर आबाद खां मुतालबो कयो त अगवा थियल नारी सना राहू खे बाज़ियाब कराए संदनि वारसनि मां बेचे